जब लगाओगे सबीले खुश रहेगा दास्तगीर। पानी प्यासों को पिलाओ, क्या गरीब और क्या अमीर। रब को भी राजी करो, रब को भी राजी करो, ज़हरा से भी इनाम लो। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं निमाज़ चौरंगीअ ते। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ 7 मुहर्रम जे हवाले सां जेको आहे अॼु 7 मुहर्रम जो ॾींहुं आहे ऐं हीअ क़दीम जेको आहे सबील आहे फैसल रज़ा आबदी ऐं उनजी टीम जेको आहे हिते हर साल पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं लॻाईंदा आहिनि। अव्हांखे इहो ॾेखारींदा हलूं मंज़र त हिन वक़्तु सबील ते ॾिसो त केॾी रश लॻी पई आहे। मौलाइनि जी ख़ासि करे ख़वातीन असांजे मोमिनियाणियूं बि मौजूदु आहिनि, सबील पियनि थियूं ऐं सॼो मंज़र ॾेखारियां त हीअ सॼो निमाज़ चौरंगीअ जो एरिया आहे ऐं फैसल रज़ा आबदीअ जी जेका आहे सबील जो कैंप लॻियलु आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां त हर साल फैसल रज़ा आबदी हिन जॻह ते जेको आहे पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं सबील लॻाईंदो आहे। ये जो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सबील लगती है नमाज पे हर साल, तो आप इनके हवाले से क्या कहना चाह रहे हो? उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा ने अजर रिसालत आका मोहम्मद मुस्तफ़ा को ये दिया कि उनकी अहले बैत को, जिनके लिए मवद्दत का कहा गया था कि इनसे मवद्दत करना। मैं आपके दरमियान 2 चीज़ें गिरा कदर छोड़े जा रहा हूँ, एक कुरान और एक मेरी इतरत। तो मानते हुए, इल्म होते हुए कि सच्चे ये हैं, सिर्फ लालच में, ज़हरन लालच में उनके अहल को बेगोरो कफन और प्यासा शहीद किया गया। तो ये अल्लाह ताला ने क़लूब मोमिनीन में ये हिद्दत पैदा की और ये रहती दुनिया तक महसूस होगा कि बादशाह वही है और उनके सदक़े में पूरी कायनात खा भी रही है और पी भी रही है। जो में आए हैं, बहुत अच्छा काम हो रहा है। ऐसे लोगों के बहुत अच्छे सलाहियत दे रहे हैं, काम कर रहे हैं इधर, और मजलिस बहुत अच्छी तरीके से मना रहे हैं और इखलाक से मना रहे हैं। और नाज़रीन, हिन वक़्तु असां निमाज़ चौरंगीअ ते मौजूदु आहियूं। पहिरीं मुहर्रम खां वठी अॼु 10 मुहर्रम ताईं जेको आहे निमाज़ चौरंगीअ ते फैसल रज़ा आबदीअ पारां मौला इमाम हुसैन जे नाले ते सबील लॻाई वेंदी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शरबत ऐं थधो पाणी ऐं उनखां अलावा ॿियो कुझु शामिलु हूंदो आहे। अव्हांखे ॾेखारींदा हलूं त हिन तरफ़ पब्लिक सॼी बीठी आहे ऐं सबील जे लाइननि में आहे। हिन तरफ़ अव्हांखे ॾेखारींदासीं ख़वातीन जेको आहे सबील जे वठण लाइ मौजूदु आहिनि, लाइनियूं लॻाए वेठा आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हर साल हिन जॻह ते निमाज़ चौरंगीअ ते वॾे तइदाद में सबीलूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौला जे ज़ियारतुनि जे हवाले सां सींगारण जे लाइ स्टाइल बि लॻियल हूंदा आहिनि। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।